नाज़रीन, कराची एंटी इंक्रोचमेंट ट्रायल कोर्ट सिंध असेंबली में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख की ज़मानत मंजूर करे वरती है। इन हवाले से तफ़सील ॿुधाए रहियो आहे एस एस न्यूज़ जो रिपोर्टर शाहिद अली कोराई। जी शाहिद, तफ़सीलात खां आगाह कजो। जी बिल्कुल, मां ॿुधाईंदो हलां त एंटी इंक्रोचमेंट ट्रिब्यूनल में हलीम आदिल शेख जे ख़िलाफ़ जेको आहे सो ज़मीननि ते गैरकानूनी कब्ज़े बाबति जेको आहे उहो केस दाख़िल हो, जॾहिं त 17 अगस्त ते एंटी करप्शन अमले तरफ़ां जेको आहे सो हलीम आदिल शेख जी जेका अबूरी ज़मानत रद्द कई वई हुई ऐं रद्द करण खां पोइ जेको आहे उनखे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो वियो, जंहिं बाद जेको हलीम आदिल शेख खे गिरफ़्तार कयो वियो। अॼु अदालत में केस जी ॿुधणी दौरान वकीलनि जा दलील ॿुधण बैदि अदालत पारां हलीम आदिल शेख खे ₹1,00,000 जी एफ़ज़ी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे, जॾहिं त अदालत इहो पिणु हुकुम ॾिनो आहे त मुलज़िम अगरि कंहिं ॿिए केस में नामज़द नाहे त उनखे आज़ादु कयो वञे, जॾहिं त केस जी ॿुधणी जेका आहे उहा सो 8 सेप्टेम्बर ताईं जेको आहे सो मुलतवी कई वई आहे। जी शाहिद कोराई, तफ़सील ॿुधाइण जे लाइ अवां जी महिरबानी।